بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم ارزقني الإخلاص في القول والعمل. الله تعالى असांखे तव्हांखे हक़ जो रस्तो ॾेखारे ऐं तौफ़ीक़ जे ऐं ख़ुलूस नियत जे ऐं तकब्बुर खां रिया खां बचाए। अशरात साह जे अॻ में असीं पहिरियों शुरू कयो दज्जाल, पोइ ईसा अलैहिस्सलाम, पोइ याजूज मजूज ख़तमु थियो। हाणे हीअ आहे 3 अलामतूं हाणे लाॻीतियूं ईंदियूं। 10 अलामत मां जेके क़यामत जूं हूंदियूं उन्हनि जो अलख़ुसूफ़ सलास, यानी हिन जे में असीं ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह। 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर सभु गॾु ईंदियूं। छो जो पहिरीं इहे जेके शयूं ॿ थियनि थियूं, इन ख़स्फ़ चवंदा आहिनि, जेकी ज़मीन फाटी पवंदी आहे ऐं हेठि हली वेंदी आहे ऐं को शहरनि जा शहर सॼा गुम थी वञनि। मूंखे इहा ख़बर कान्हे इन खे सिंधी में छा चवंदा, अरबी में ख़स्फ़ चवंदा आहिनि। मां कोशिशि कयां थो त तव्हांखे मालूम आहे वेझे करे ॾियां त तव्हांखे थोरो सम्झ में इंशाअल्लाह अचे त ख़स्फ़ छा थींदो आहे। पहिरियां त अशरात साह मां इहा पकी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हो त 10 शयूं जे सहाबिन जी पहिरियां हदीस तव्हांखे ॿुधायोसीं, जे वरी बि उहा हदीस ॿुधायांव त उहा हदीस आहे हुदैफ़ा बिन यमान जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, ओचितो सहाबी सभु वेठा क़यामत खे यादि पिया कनि, त उहो नबी करीम अचे क़ाल हुदैफ़ा क़ाल अतला अलैना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नहनु नतज़ाकर, अचे ॻाल्हियूं कयूं पिया आख़िरत जूं, क़यामत जूं। त नबी करीम छा चयूं, फ़क़ाल मा तज़ाकरून, छा था ॻाल्हियूं कयूं? चईं त नतज़ाकरु साअ, क़यामत जो अलामतूं यादि था कयूं। क़ाल इन्नहा लन तक़ूम, नबी करीम फरमायो त क़यामत न थींदी जेसिताईं हत्ता तरौना क़ब्लहा 10 आयात, इन खां अॻ में 10 आयतूं, 10 अलामतूं, 10 निशानियूं वॾियूं ॾिसंदो। फ़ज़कर दुख़ान, इहो बि इंशाअल्लाह असां सां ईंदो। वद्दज्जाल वद्दाबा, दज्जाल बि अची वियो। अदाबा इहो जेको हिकिड़ी जानवर निकिरंदो मके में, उहो तुलूअ अश-शम्स मिन मग़रिबिहा, ऐं ओलह पासे सिज निकिरंदो। नुज़ूल ईसा अलैहिस्सलाम जो असां वटि अची वियो मौज़ू। व याजूज मजूज इहो बि अची वियो। व सलास ख़ुसूफ़ ख़स्फ़ुम बिल मशरिक़, इहे ख़स्फ़ जेको अॼु कंदासीं इंशाअल्लाह इन जी शरह। त नबी करीम फरमायो त 3 ख़स्फ़ थींदा, यानी 3 जॻहियूं ते ज़मीन फाटी पवंदी, जे उन सॼे शहरनि खे ऐं क़ौम खे ख़तमु करे छॾींदो अलाह साईं, ज़मीन में अंदरि हलिया वेंदा। त नबी करीम फरमायो त ख़स्फ़ुन बिल मशरिक़, ओभर पासे ऐं मदीने मां जे ओभर पासे ॾिसंदासीं, असांखे हिते ईरान अचे थो, पाकिस्तान अचे थो, इंडिया अचे थी, पोइ इन्हनि में किथे थींदो इहा नबी करीम कोन ॿुधायो असांखे। ख़स्फ़ुम बिल मशरिक़ व ख़स्फ़ुम बिल मग़रिब, ऐं हिकिड़ो ओभर पासे। असां मदीने में जो वेही ओभर पासे ॻाल्हियूं कंदासीं त पोइ इफ्रीकिया सॼी अची थी वञे, ऐं उन खां पोइ अमेरिका, कनाडा, इहे बि अचनि था शहर। ऐं नबी करीम ओॾे बि अहिड़ी वॾी थींदी हिकिड़ी ख़स्फ़। व ख़स्फ़ुम बि जज़ीरतुल अरब, व जज़ीरतुल अरब यानी जिते अरबनि जा मुल्क आहिनि, मक्का, मदीना, हिते ओसे पासे ख़लीज जा शहर, इराक़ ताईं, शाम ताईं, इहे सभु इन्हनि में अचे दाख़िल थी वेंदा। उन खां पोइ नबी करीम वज़ालिक नारुन तख़रुज व आख़िरुहा ज़ालिक नारुन तख़रुज मिनल यमन ततरुदु अन्नास इला महशरिहिम। 10 जेके अलामत नबी करीम ॿुधाई, उहा आहे जेकी बाहि निकिरंदी यमन जे आदन जे शहर मां, ऐं इहा ईअं ज़मीन फाटंदी, बाहि निकिरंदी, पोइ उहो माण्हुनि जे पोयां हलंदी, माण्हू भॼंदा वेंदा, वञी शाम ताईं पहुचंदा। यानी हीउ सॼो मको, मदीनो, इहो टुपी उर्दुन, शाम ताईं वञी इहा बाहि हलंदी, सभु शइ खे पोयां साड़े छॾींदी। हिते नबी करीम इन जो जेॾीमहिल ख़स्फ़ जी ॻाल्हि करे थो त सहाबिन खे तफ़सील सां के शयूं ॿुधाई, त उन्हनि मां इहो जेको जज़ीरतुल अरब में जेके ख़स्फ़ थींदी, यानी हिते जेके हिननि जे अरबनि जे मुल्कनि में, त उन्हनि जी घणी तफ़सील ॿुधाई बाइका ते, ऐं हिकिड़ी न थींदी, काफ़ी जॻहियुनि ते थींदी। हिकिड़े मके मदीने जी बि थींदी, उहा हदीस में अचे थी। पर इहो मक़सदु आहे त पहिरियों नबी करीम सहाबिन खे चङी तरह छो घणो ॿुधायो, जंहिं शइ अज़ीम हूंदी उन जी नबी करीम बार बार शइ ॻाल्हि कंदो आहे। थोरो तवजो ॾिजो, हीअ जेके अलामतूं आहिनि न, इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि, छो जो इन में असां घणियूं शयूं कुझु सिखंदासीं ऐं तवजो ॾींदासीं त असां बचंदासीं। के शयूं थियनि बि थियूं या थियण वारियूं आहिनि, असांखे ख़बर कान्हे त हिन जूं केॾियूं ख़तरनाक इन जो वाक़िया आहिनि। सो जेके हदीसूं अचनि थियूं, मां इंशाअल्लाह तकड़ में ॿुधायां थो हदीसूं, छो जो टाइम घणो न थी वञे। असां छो इन खे चऊं था त अहमियत कुझु ॾियो, छो जो हींअर जेके हीअ अचनि थियूं हदीसूं तमामु ख़तरनाक शयूं आहिनि, ऐं तव्हां ख़ुदि अंदाज़ो लॻाईंदो त केॾियूं शयूं इहे जेके अचण वारियूं आहिनि ख़तरनाक आहिनि, ऐं उन्हनि जूं निशानियूं हींअर ई ज़ाहिर थी वियूं आहिनि असां में।
असामी तहामी सभु हींअर ज़ाहिर थियनि बि थियूं, इनशाअल्लाह ईंदियूं। तंहिंजे करे असीं हींअर तकिड़ियूं हादीसूं तव्हांखे शरह करे ॿुधायां थो त पहिरियां जेके ओभर पासे जेके ॿ ख़स्फ़ थींदा, जेके ओभर पासे थींदा, ओभर पासे ऐं हिकिड़ो ओभर पासे ऐं ॿियो ओलह पासे, इन्हनि जो हदीसूं तफ़सील सां कोन्हनि। इन्हनि में यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे कोन ॿुधायो त कहिड़ा शहर आहिनि या कीअं, पर जेके विच में जेके थिए थी न, जेके मके मदीने में या आसे पासे, इन्हनि जी तफ़सील तमामु घणी अची वई आहे। ऐं छो थींदियूं इहे शइ, इहे बि इंशाअल्लाह ज़हन में रखो त छो इहे थींदियूं, इहे बि ज़हन में रखिजो। पहिरियां नबी करीम सिफ़त ॿुधाई त इहे जेके ख़स्फ़ थींदियूं टई, इहे किथे किथे थींदियूं उहो ॿुधाए छॾियोसीं। हिकिड़ी ओभर, ॿियो ओलह, विच में जेके हिते जज़ीरत अरब में थींदियूं, उन्हनि जी हदीस उम्मु सलमा रज़ियल्लाहु अन्हा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यकूनु इख्तिलाफ़ इंद मौत ख़लीफ़ा। ॾिसजो चई तिरियां सोचिजो, हाणे नबी करीम छा थो फरमाए, हिकिड़ो बादशाह मरंदो, बादशाह हिकिड़ो मरंदो। हाणे इहो बादशाह जेको मरंदो यानी उन जा पोयां ख़िलाफ़ थींदो। यकूनु इख्तिलाफ़ इंद मौत ख़लीफ़ा, बादशाह मरंदो हिकिड़ो। फ़यख़्रुजु रजुलु मिन क़ुरैश, ॿी रिवायत हिकिड़ी आहे त उन जा 3 पुट या भाइटिया ऐं पुट विढ़ंदा पंहिंजे पाण में, पर हिते हिन रिवायत जेकी उम्मु सलम जी आहे त चए थो फ़यख़्रुजु यकूनु इख्तिलाफ़ इंद मौत ख़लीफ़ा फ़यख़्रुजु रजुलु मिन क़ुरैश, मके मां हिकिड़ो माण्हू निकिरंदो क़ुरैश जो। फ़यख़्रुजु रजुलु मिन क़ुरैश मिन अहलिल मदीना, माफ़ कजो मदीने जो आहे, इला मक्का फ़यअतीहि अन्नास मिन अहलि मक्का, उन माण्हू खे मदीने में निकिरंदो ऐं वरी मके वेंदो, वरी मके वारा सभु वरी मोटी ईंदो मदीने, वरी मके वारा उन पोयां वेंदसि त अचु मोटी मके अचु, असीं तोखे साथ ॾींदासीं, छो जो हिते ज़ुल्म थो हले। इहो पहिरियों ॿुधायो। ॿियो हदीस में आहे त बादशाह हिकिड़ो मरंदो, उन जा पुट ऐं उन जा 2 भाइटिया ॿिया बि वढ़ंदा, पोइ इहो जहिड़ो हलंदो पियो खुटण न हूंदो, पोइ इहो हमरा निकिरंदो। ऐं रिवायतुनि ॿियनि में ज़ाहिर थिए थो त इहो महदी आहे, असांजो जेको महदी निकिरंदो। त उहे जे मदीने वेंदो उहो त माण्हू सभु ॾिसंदा त सभु हुन में अलामतूं आहिनि त क़ुरैश मां बि आहे, आलल बैत मां बि आहे ऐं दीनदार नेक आहे। वरी मके वारा सभु जेके दीनदार उन पोयां वेंदा, वञी उनखे मदीने में चवंदा त तूं मके अचु, असीं तोखे साथ ॾियूं था। त उते वरी फ़युबाइऊनहु बैन रुकन वल मक़ाम, नबी करीम फरमाए थो त उहो उनखे वठी ईंदा मदीने मां, ऐं काबतुल्लाह वटि हजर असवद ऐं हिजर इस्माइल जे विच में बिही सभई हुनखे मुबाया कंदा, मुबाया यानी कसम खणंदा त असीं तोखे साथ ॾींदासीं ऐं तूं अॻियां थी असांजे। फ़युबाइऊनहु बैन रुकन वल मक़ाम फ़यबअथून इलैहि जैशन मिन अहलि शाम, हिते हिकिड़ी फ़ौज निकिरंदी, वॾो लश्कर निकिरंदो शाम खां, यानी हीअ मके में हूंदो, हाणे शाम खां निकिरंदो, सूरिया इन जे पासे खां। त इहे ईंदा छाजे लाइ, हिन खे क़तलु करण जे लाइ, हिन खे मारण जे लाइ ईंदा। नबी करीम फरमाए थो फ़इज़ा कानू बिल बैदा, अल बैदा इहा आहे मके मदीने जे विच में हिकिड़ो रेती इलाइक़ो, उन खे चवंदा आहिनि। चई उते जे इहा फ़ौज वॾो लश्कर हूंदो, ख़ुसिफ़ बिहिम, बि करीम फरमाए थो त ज़मीन फाटी पवंदी, उन्हनि खे सभिनी खे अंदरि पेट में करे छॾनि। फ़इज़ा बलग़ अन्नास, पोइ सॼी दुनिया ॿुधंदी त इहो पक आहे महदी, छो जो हिकिड़ी अलामत ज़ाहिर थी पई, माण्हुनि खे पक थींदी त नबी करीम इहो इन जे बारे में चयो त ज़मीन जो फाटी पई ऐं उहो सॼी फ़ौज ख़तमु थी वई, त इन जो मक़सदु आहे त इहो आहे महदी। पोइ सॼी दुनिया जा माण्हू अचे हुनखे मुबाया कंदा। अन्नास ज़ालिक अताहु अब्दालु अहलि शाम व इसाबतु अहलिल इराक़ फ़युबाइऊनहु, नबी करीम फरमाए थो पोइ उते शाम जा बि लश्कर ईंदा ऐं इराक़ जा लश्कर बि ईंदा ऐं सभई उनखे मुबाया कंदा त तूं हक़ ते आहीं, तूं ई महदी जेको असांखे नबी करीम सां ॿुधायो वियो हो, ऐं असीं तुंहिंजे हथ ते मुबाया कयूं था, असीं तोसां हूं। हाणे इहा रिवायत इब्न हिब्बान जी हदीस सही आहे, ऐं उन में ॿियनि रिवायतुनि में अचे थो त इहो आहे महदी, ऐं इहा रिवायत सही आहे बिल्कुलु। हिते ॿी रिवायत हिकु नबी करीम जी अचे थी, उहा बि रिवायत जेकी आहे उनजी
أخرجه الحاكم وقال حديث صحيح على شرط مسلم. الحاكم رواية إياه وتيا مسلم صحيح مسلم كان هي حديث بدجو حديث أبي أمامة رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال النبي كان فرمده يبيت قوم من هذه الأمة مهجي أمة ما كي قوم كي منو على طعام هو فيبيت حديث من يبيت قوم من هذه الأمة على طعام وشراب وله النبي كم جدو मुंहिंजी उम्मत उहो खाइण पीअण ते ऐं शराब ते मसरूफ़ हूंदा फ़युस्बिहून क़द मुसिख़ू अलाह साईं हुननि जी सुबुह जो हुननि जी शिकिल मटाए छॾींदो मुसिख़ू ख़नाज़ीर नबी करीम चए थो त ख़ंज़ीरनि जहिड़ी शिकिल मिरूअ जहिड़ी शिकिल थी वेंदनि वला यख़्सिफ़न बिक़बाइल फ़ीहा अलाह नबी करीम फरमाए थो ऐं मुंहिंजे हिन जज़ीरत अरब में क़बीलनि जा क़बील ज़मीन फाटी पई हुननि ज़मीन खुली ऐं हुननि खे खाई छॾींदी ख़तमु करे छॾींदी छो इन्हनि शराब ऐं गाननि ते इहे हूंदा वदूरम फ़ीहा यानी क़बीलनि जा क़बील नबी करीम चए थो त घरनि जा घर सभु गुम थी वेंदा ज़मीन फाटी पवंदी अंदरि हली वेंदा हत्ता युस्बिहू फ़यक़ूलू सुबुह जो माण्हू उथंदा वरी बि लागर्ज़ा ऐं कुझु न सोचींदा फ़यक़ूलू ख़ुसिफ़ लैला बिबनी फुलान सुबुह जो उथंदा ॻाल्हियूं कंदा त अॼु फलाणे क़ौम वारा सभु तबाह थी विया ऐं को यानी हुनखे परवाह न हूंदी सोची बसि हिक ॿिए खे ॿुधाईंदा त फलाणे क़बीलो जेको उहे तबाह थी वियो फलाणो क़बीलो तबाह थी वियो बसि हुननि खे को फ़र्क़ु कोन पवंदो त छो या छाजे लाइ या कहिड़ा हुननि ॾोह कया इहो न बि कंहिं चए थो हुननि खे का परवाह न हूंदी फला बिबनी फुलान ख़ुसिफ़ लैल बिदार बनी फुलान अॼु फलाणे जो घर बि सॼो ज़मीन में अंदरि हलियो वियो व अरसलत अलैहिम हस्बा हिजारा नबी करीम चए थो त कंहिं कंहिं क़बीलनि जे मथां पथर किरंदा छो या रसूल व अरसलत अलैहिम रीह ऐं अहिड़ी हवा तेज़ ईंदी हुननि खे अंधो करे छॾींदी हीअ हवा तेज़ ईंदी जो हुननि जे ॾिसण खां ॻाल्हि ख़तमु थी वेंदी रीह अल अक़ीम फ़तनसिफ़ुहुम हुननि जे घरनि खे उॾाए छॾींदी कमा नसफ़त मिन कान क़बलहुम जीअं उन्हनि खां अॻ में ॿियनि जा नबियुनि जे इहो अज़ाब लथो त हिननि मुंहिंजे उम्मत ते बि ईअं अज़ाब लहंदो छो या रसूल कान क़बलहुम बिशुरबिहिमुल ख़म्र नबी करीम चए थो शराब पीअंदा व अक्लिहिमुर रिबा जीअं जेको इहो रिबा जेको पैसा व्याज जंहिंखे सिंध में चवंदा आहियूं व्याज खाईंदा शराब पीअंदा व लिब्सिहुमुल हरीर इहो कपिड़ो जेको असां हरीर चयो नालो उन में सिंधी खे अलाए छा चवंदा आहिनि हाणे नबी करीम ॿुधाए थो त इहे छो ईअं थींदा लिब्सिहुमुल हरीर जेको असीं अॻ में ॿुधायो त इहो कपिड़ो हिकिड़ो नमूनो आहे जेको मर्दनि ते हराम आहे औरतुनि जे लाइ हलाल आहे नबी करीम फरमाए थो शराब बि पीअंदा व्याज बि खाईंदा ऐं इहो कपिड़ो बि पाईंदा वत्तिखादिहिमुल क़ैनात हाणे हिते ॾिसो छा आहे क़ैनात छोकिरियूं जा मायूं आणींदा जेके हुननि जे अॻियां नचंदियूं ऐं गाना ॻाईंदियूं ॾिसो त नबी करीम इहे शयूं ॿुधाए थो ऐं इहे शयूं हींअर असांजे उम्मत में आहिनि या न पाकिस्तान में जा ॿियनि जिन ते ॾिसनि था त औरतूं नचनि थियूं मर्दनि जे अॻियां इहा नबी करीम चए थो इहा शयूं हूंदियूं उन्हनि वक़तियातिहुमुर रहम ऐं रहम पूरो कोन कंदा सौट मारोट खे कोन ॻाल्हाईंदो भाउ खे कोन ॻाल्हाईंदो पुटु माउ पीउ सां कोन ॻाल्हाईंदो छाजे लाइ बसि सभु को नफ़्सा नफ़्सी में लॻो पियो हूंदो वक़तियातिहुम अर्रहम हाणे इहा हदीस जेकी आहे अख़रजहुल हाकिम वक़ाल हदीसुन सहीह हदीस सही आहे ऐं ॾिसो इन में छा आहे जेके शयूं इन्हनि में असीं ॿुधायूं इहे सभु आहिनि या न ॾिसो हींअर काफ़ी शयूं असीं गाना बि माण्हू ॿुधनि बि था शराब बि पीअनि था औरतुनि खे बि नचाइनि बि था ऐं इहे लटा बि इहे जेके इहे अलाए कहिड़ो नमूनो आहे इहो बि पाइनि बि था ॿी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो आन इब्न उमर हज़रत उमर जी रिवायत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल फ़ी उम्मती मुंहिंजी उम्मत में ख़स्फ़ुन व मस्ख़ुन व क़ज़फ़ हदीस सही आहे इहो ख़रजुल हाकिम हाणे हिते नबी करीम चए थो मुंहिंजी उम्मत में ख़स्फ़ यानी ज़मीन फाटी पवंदी शहरनि जा मुल्कनि खे हेठि गुम करे छॾी ऐं मस्ख़ माण्हुनि जी शिकिल मटिजी वेंदी शिकिल जानवरनि वांगुरु थी वेंदी व क़ज़फ़ ऐं क़ज़फ़ आसमान मां पथर जेके उन्हनि ते किरंदा जो उहो उन्हनि खे तबाह करे छॾींदा हिते हदीस ॿी बि आहे सही बुख़ारी जी आहे हदीस सही बुख़ारी ऐं मुस्लिम ॿिन्हिनि में आहे हाणे इन में छा आहे आन इब्न उमर अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल बैनमा रजुलुन यजुरु इज़ारहु मिनल खुयला नबी करीम फरमाए थो मुंहिंजी उम्मत पछाड़ी में लटा वॾा पाईंदा मर्द जो लटा ज़मीन ते ॻेलींदा ईंदा खुयला यानी वॾाई में
वॾाई में असांखे हुकुम आहे त अधु टंग ते हुजे कपिड़ो या मथे हुजे हिकिड़ो थोरो ईअं पेर जेखां त उहे लटा वॾा पाए ऐं लय सां हलंदा त नबी करीम फरमाए थो खुयला उन खे यजुर इज़ार मिनल खुयला ख़ुसिफ़ बि ज़मीन फाटी पवंदी ऐं उन खे अंदरि गुम करे छॾी फ़हुए त जल जल फिल अर्द इला यौमिल क़ियामा नबी करीम फरमाए थो ज़मीन में अंदरि दाहूं कंदो वेंदो किरंदो ऐं दाहूं कंदो वियो ऐं ॿिया पिया ॿुधंदा ऐं को हुन में सोच कान हुननि जा कुझु कोन चवंदा त छा जे लाइ जा छो इहे क़यामत ताईं उन में अंदरि पियो हूंदो हदीस आहे हदीस अनस रज़ी अल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लहू या उनैस इन अन्नास यमसुरून अमसारा उनैस खे चए थो त यानी जीअं क़यामत वेझी थींदी त शहर वॾा वॾा थी वेंदा अमसारा व इन मिस्र मिनहा युक़ालु लहु अल बसरा ऐं के हिकिड़ो शहर जो पो ठहंदो जंहिंजो नालो हूंदो अल बसरा अउ अल बुसैरा नबी करीम चए थो बसरा अउ बुसैरा फ़इन अंत मररत बिहा अउ दख़लतहा हज़रत अनस खे नबी करीम चए थो जे उन शहर ॾे वञी त उन में दाख़िल जे थी थो फ़इयाक सबाख़ा मतां उन जे जिथे ज़मीन में लूणु ऐं गप हुजे उते न रहिजा वकिला इहा व सूक़ इहा व बाब इमरा इहा ऐं विच शहर में ऐं उन्हनि जे बाज़ार में बि न रहिजा इन शहर जे जंहिंजो अल बसरा हींअर त उहा आहे इराक़ में आहे इहो शहर व अलैक बिदवाहिहा नबी करीम चए थो अनस खे त उन्हनि जे शहर खां पासे ते जे रहणो अथई त पासे ते वञी रहंदो फ़इन्नहु यकून बिहा ख़स्फ़ इन शहर खे अलाह साईं तबाह कंदो व क़दफ़ुन व रजफ़ ऐं उनखे मथां आसमान में पथर बि किरंदा इन्हनि खे अलाह साईं छो जो ॾोह घणा थी वेंदा आहिनि त अलाह साईं उन्हनि खे पथर आसमान में किराईंदो व रजफ़ ऐं ज़मीन लुॾंदी यानी ज़िलज़िला ईंदा व क़ौमुन यबीतून युस्बिहून क़िरदतन व ख़नाज़ीर नबी करीम चए थो अनस खे उन जे शहर जा माण्हू सुबुह जो उथंदा त भोलनि बांदरनि ऐं मिरुनि जी शिकिलनि में उथंदा इहा रिवायत आहे अबू दाऊद व सहाहुल अलबानी सही हदीस आहे हिते हज़रत अनस खे नबी करीम तफ़सील सां ॿुधायो त जे वञी थो उते त यानी सिबाख़ इहा परे थी जा व सबख़ा हीअ अर्दुल मालिहा जिते चहरी ज़मीन ॾिसी उन खां पासे ते थी जा व सूक़ इहा ऐं बाज़ार खां बि पासे ते थी जा ऐं जिते विकिरो बिकिरो थिए थो ॾेती ॾेती हदर बिन अलबाब उमरा ऐं उन्हनि जे जेके अमीरनि जा बंगला आहिनि उन्हनि खां बि तूं पासे ते रहिजां ऐं जे रहणो अथई त उन जे शहर खां परे खां न छो जो इन जे टे अलामतूं नबी करीम ॿुधायो ख़स्फ़ुन व क़दफ़ुन व रजफ़ वल मस्ख़ इहे शयूं हुन में सभु थींदियूं तंहिंजे करे सहाबी खे चई त इन बसरा खां पासे ते रहिजां उनखे उन्हनि जे माण्हुनि खे अलाह साईं तबाह कंदो हिते ॿी बि हदीस आहे इब्न उमर जी अता अन नाफ़िअ अन रजुलन अता इब्न उमर हिकिड़ो माण्हू आयो इब्न उमर ॾे मदीने में चईंसि त तोखे फ़क़ाल इन फुलान यक़ुरिउक सलाम तोखे फलाणो माण्हू सलाम थो चए त क़ाल इन्नहु बलगनी अन्नहु क़द अहदथ हाणे इब्न उमर ॾिस छा थियो हुनखे जंहिं सलाम खणी ॾिनई चई त हुनखे चई त मूं ॿुधो आहे त इहो बिदात में शामिलु थी वियो अहदथ यानी हिकिड़ी नई शइ पैदा कई अथसि दीन में त इहो माण्हू जेको खणी आयो त उहो सलाम उन चयुसि त तोखे फलाणो माण्हू तोखे सलाम थो चए चई मूंखे ख़बर पई आहे त हिन बिदात शुरू कई आहे त हुनखे चई त मूंखे ख़बर पई आहे त इन बिदात शुरू कई आहे यानी इब्तदा बिदा फ़इन कान अहदथ जे सही आहे त इन बिदात शुरू कई आहे फला तुक़रिउहु मिन्नी सलाम चईसि त जे उहो सही आहे इन बिदात का शुरू कई आहे दीन में त मुंहिंजो सलाम उनखे न ॾिजां छो फ़इन्नी समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल يكون في أمتي في هذه الأمة مسخ وخسف وقذف وذلك في أهل القدر नबी हज़रत उमर चए थो मूं ॿुधो त आख़िरी ज़माने में बिदतूं वधी वेंदियूं ऐं उन्हनि माण्हुनि खे अलाह साईं तबाह कंदो उन्हनि जी शिकिल मटाए छॾींदो इहा रिवायत इब्न माजा व तिरमिज़ी व हदीथुन सहीह इन्हनि मां भाइरो असांखे ख़बर पए थो त इहे जेके ख़स्फ़ जेके टे अलामतूं हीअ ॿुधाए थियूं हिकिड़ी जी नबी करीम असांखे तफ़सील ॿुधाई आहे ॿिनि जी असांखे तफ़सील कोन ॿुधाई अथसि जेकी ओभर पासे थींदी इहा थी सघे ओभर मदीने खां ईरान दुबई ओमान पाकिस्तान इंडिया
ऐं ॿी थींदी ओलह पासे जिते सिजो लहे थो त उहा आहे एॾे इफ्रीगस जी अची थी वञे या उन खां पोइ मग़रिब तूनिस या वरी अमेरिका इहा थी अचनि पर इन्हनि जे नबी करीम असांखे तफ़सील कान ॿुधाई बाक़ी जेके विच में इहे ख़स्फ़ थींदी ऐं केतिरा नमूना थींदा किथे किथे थींदा हिकिड़ो मके मदीने विच में ॿियो अलबसरा में ॿियो मके जे ओभर पासे जेके क़बीला रहनि था ज़ातियूं अरबनि जूं बदुनि जूं उन्हनि खे अलाह साईं इहे सभिनि खे तबाह कंदो छो जो इहे छा कंदा औरतूं आणींदा जेके उन्हनि जॻह नचंदियूं शराब पीअंदा ऐं गाना ॿुधंदा त ॾिसो इहे केॾो हिकिड़ो वॾो ॾोह आहे इंसानु हींअर इन शइ जो यानी को बि ईअं कोन थो सम्झे त हीउ ख़तरो आहे ऐं हिकिड़ी यानी इहा हिकिड़ी क़यामत जी अलामत आहे सो इंसानु कोशिशि करे त इन्हनि शयुनि खां पंहिंजे अहल औलाद पाण त छॾे पर अहल औलाद खे सम्झाए त हीअ ख़तरनाक शइ आहे हिन खां दूरि थियो छो जो हींअर तव्हां ॾिसंदा हूंदव गाॾी में चढ़ो त गाॾी में गाना था हलनि के बस में चढ़ो त बि गाना था हलनि शहरनि ॾे वञे त सभु को म्यूज़िक ऐं गाना बि थो हलाए ऐं केर बि हुननि खे चवण वारो कोन्हे त भाई हीअ शइ हराम आहे हीअ शइ हिन ते लानत लहंदी आहे ऐं हीअ वॾो यानी ॾोह आहे हिन में हदीस नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे थी हदीस सही आहे त सौतानी मलऊनान ॿ शयूं ॿ आवाज़ उन्हनि ते लानत आहे अलाह ऐं रसूल जी छा आहिनि या रसूल मिज़मारुन इंद निअमा ख़ुशीअ ऐं अलाह जी नेमत तो ते अचे तूं उन ते तूं ख़ुशी करे गाना चालू कंदे ऐं म्यूज़िक चालू कंदे वरन नथुनि इंद मुसीबा ऐं जेको को माण्हू मरी थो वञे त उते वरी पिटको मायूं दाहूं कंदियूं मर्द रोंदा वॾे आवाज़ सां रफ़ा सौत इहो आला त लहू जेके बि साज़ गाना इहा इन ते लानत आहे तव्हां ॾिसंदा हूंदव पाकिस्तान में हींअर असीं मस्जिदुनि में निमाज़ था पढ़ूं त ॿाहिरि साज़ बि था हलनि अंदरि निमाज़ बि माण्हू सुकून सां नथो पढ़ी सघे त एॾी यानी अलाह जो अज़ाब अञा असां ते न लहे जो निमाज़ में बि सुकून सां माण्हू नथो बीह सघे होटलुनि वारा पाण त ॿुधंदा पर सॼे पाड़े खे गाना ॿुधाईंदा रक्शे वारा गाॾियुनि वारा सभई गाना हलाईंदा ऐं कंहिंखे चवंदा यार क़ुर छो नथो नची यार पापा ॾोहा माण्हू ॻाल्हाइनि बि था ऐं इहो कीअं थींदो ऐं इहो माण्हू चुप कोन कंदा क़ुर असीं न हलाईंदासीं शैतान उन्हनि खे इहा शइ सम्झाए छॾियो आहे त अलाह जो कलाम ॾोह थींदो अॼु हलाईंदो पर जे हीअ लानत तव्हां ते गाना ऐं साज़ त उहा भली पिया ॿुधनि उन ते इहो को डपु कोन्हे ऐं हदीसूं बिल्कुलु सही अचनि थियूं त जेके साज़ गाना ॿुधंदा पिया अलाह ताला उन्हनि खे आख़िरी मिरूं जी शिकिल ऐं बंदर जी शिकिल ते मटाए छॾींदो ऐं इन्हनि ते लानत आहे नबी करीम जी लानत यानी तर्द मिन रहमतिल्लाह अलाह जे रहमत खां हिकिड़ो तरिजी वञे त बि माण्हू उन में इहा कोन था सोचनि इहो अॼोको अलामतूं जेके आहिनि इन्हनि जो ॾिसो ऐं इन्हनि में सोच कयो त ॾिसो त असीं केतिरियूं ॾोहनि में असीं फाथल हूं ऐं विछड़ियल हूं अलाह ताला असांखे तव्हांखे हर मुस्लमान उम्मत खे बचाए ऐं हिदायत ॾिए त इन्हनि शयुनि खां इंसानु बचे ऐं हटे ऐं पंहिंजे अहल औलाद खे सभिनि खे सम्झाए हींअर अॼोके मोबाइलुनि में साज़ मस्जिदुनि में निमाज़ पढ़ूं त मोबाइल वॼे थी त रुॻो साज़ ऐं केरु बि नथो उन्हनि खे चए त वाह हीअ ग़लति शइ आहे ॾोह आहे ऐं इहो मटाए छॾ सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हक़ु ॾेखारे ऐं हक़ जो इत्तिबा ॾिए हादा सल्लल्लाहु अला सय्यिदना मुहम्मद।